मां भुलियो आहियां चोर जो पेरो हिते ना आहे। चोर हिते ना है या सुञाणे नथो सघी? रज़ा पर अलाई पेरो न सुञाणे। ही त ॿ टे माण्हू आहिनि 100 माण्हुनि जे विच में बि मां मीर जो पेरो तोखे कढी ॾेखारियां, पर बाबा थॾे वारो पेरो हिन सां नथो मिले। कमदार राति ॿियो पाणी जे वारे ते टिकण लॻी पई यार पेर मुड़ी। रज़ हाणे असांखे इजाज़त है। धुर वारो पेरो असांजो नाहे। बाक़ी गाल साफ़ थी वई आहे। अजायो लस्सी विलोड़ण मां को फ़ाइदो कोन्हे। पर इहो तो सुठो नाहे कयो। रज़ा मूं मिस्कीन ते यकीन कयो। अम्मा 5 रुपया दे ट्रेन ॾिसी अचो। कोन न पैसा तूं मट करे घर में वेठा था हूंदो ई अचा। घर वेही छा कंदुसि? 5 रुपया ॾेई मां होटल ते थो वञा। ॾिसां तोखे चवां थी न मट करे घर में वे, न त निभागी खैरा आहिनि या तबाही करे छॾींदी आ। खैरो घोरो खैरो अड़ी खैरा एतिरी बि छिती कोन थी आ जो वते थी पई तबाही कंदी। आई ठयो हाणे मूं मिड़े छोरे खे ईअं चयो। खैर त आहे बिस्मिल्लाह कये खैर सां आई न। हा हा खैर लॻो पियो आ, कम को ख़ास बि कोन्हे। 20 रुपया उधारा घुरबा हा, सो ॾे शाम ॾेई वेंदीसां। खोड़ पैसा पंहिंजी भेण लाइ खोड़ पैसा पर ती ॻाल्हि ॿुध मोट हुआई 30 रुपया उहो ॾिसी ॾिसां साम्हूं दिलो। इहो 25 रुपए जो दिलो वरतो अथम बाक़ी 5 रुपया बचन चई तो वे ॾेई। न न 5 रुपए जो खैर आहे इहो। अबा बंद त सही इहो गिलास ओड़ो त खड़िया त पाणी त पियां। न न पंहिंजी भेण खे आऊं थी पाणी पियारियां। हा पी ॾिस मुंहिंजे दिले जो पाणी। अदी पाणी थधो कयो अथई। इहो कुंभरो अचई त मूंखे बि ॿुधाए जाए त हिकु अधु दिलो मां बि वठी छॾियां। अॼु गर्मियूं हिन नेठ त कम थो अचे पियो न। बसि छा कयां मां बि वरितो हो दिलो पर कोन ठारियईं पाणीअ खे कोन ठारियईं। भला हाणे थधे पाणीअ खां सवा सरे बि त कोन थी न काॾे वञे। तो मां बि चवां थी त को हिकु अधु दिलो वठां। हा भाई थियो बि सफ़ा सभु बर्फ़ जहिड़ो पाणी ठही हेॾे त ॾिसो सफ़ा असली ॾिसो था। मई बाहि लॻई सिर खे न मुड़िए न कयई न नुक़सान। अरे छा न मुड़ियसि ठिकर जो थाव हथ मां निकिरी वियो टुटी पियो। मुंहिंजी का दुश्मनी ही छा मां ॼाणी वाणी कोन भॻो। हा 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 भॼी पियो त का ॻाल्हि ई कान्हे जेसि ताईं परायो नुक़सान न करीन तोखे किथे थो आराम अचे। छो माई छिती थी आ घणो लखनि जो नुक़सान थियो थी। 25 रुपए जो दिलो आहे न इहे 25 रुपया भरे ॾींदीसां। हा 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 मूंखे भरे ॾे पैसा पंहिंजा। हा हा भरे थी ॾियां पई। वाह तूं बंदि कर मोकिल छोरे खे त ॾियांसि थी। हा 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 मोकिल जाए पैसा। आउं बि हींअर छोकिरे खे मोकिले थी ॾिसां कीअं नथी तूं मूंखे पैसा ॾी। मोकिलेसि अचे त कटियो खारायां। पुट तूं वञीस घर जेसि ताईं इहा ॾाइण तोखे पैसा न ॾियनि तूं बि घर वेठो हुजिजांइ। हा तूं बि ख़ुशि थी आ मासी खेरा ॾींदी पैसा। छो न ॾींदी पैसा ऐं मुफ़त जो दिलो हो छा? बसि ये वञी हली वई ऐं ॻाल्हि ॿुध तूं उन्हनि पैसनि मां 5 रुपया खणिजांइ। ठीकु आहे वञा थो। वञास हा मुसीबत पएसि जेॾी केॾी महिल अचे घरनि में नुक़सान कयो थी वञे। मुफ़त जा अथसि ॾेई छाड़ियासि रन खे सॼे कम मां सीड़ाए छॾियो अथसि। सुठो दिलो वरितो हो मां भाभी साड़ सड़ी आहे।
से परू हे कुत्तो साथ निकले से ॿुधाए मां मिसकीन आहियां मूंखे छो था चकी उन्हनि जे विच में पीसियो मां बस बस परेल बस तो मुझी इज्जत खाक में मिलाई आहे हाणे सवाल न पर जवाब दे जवाब ॿुधाए बाबा मूंखां ग़लती थी वई अलाह जी सौ पहिरों मीर जो न आहे बाबा इतना बेवकूफ असीं भी कोन आहियूं पाट असीं भी खाऊं था ही चाहे ही चाहे ही तो के पेर मुड़ियो परेल पानी ते पेर मुड़ियो असीं मञूं था पर ही धक छाजा आहिनि ॿुधाए मूंखे रहम कर मां सहे जी खल आहियां अलाह तो जाने का भी चोट पचाए न सघंदुसि बाबा परू असांखे वाट न हले हाँ परेल जेकॾहिं तूं चकीअ जे ॿिनि पुड़नि मां निकिरणु थो चाहीं त मूंसां सिधी ॻाल्हि कर मुंहिंजो तोसां वाइदो आहे त तोखे हिन मामले खां अलॻि रखियो वेंदो ॿुधाए ख़ुदा जे वास्ते मूंखे वञणु ॾियो छो गाने में पीसाए मुंहिंजो तेल कढणु था चाहियो मां परेल ॻाल्हि डांद जी नाहे अहिड़ा 10 डांद मां ॿिया बि ख़रीद करे सघां थो पर सवाल आहे रईस मिठल ख़ान जी इज़त जो ऐं माउ जी इज़त बचाइण जे लाइ तूं त छा पर तुंहिंजो जन बचो बि ख़तमु करे छॾींदुसि जेकॾहिं तो मूंसां सची न कई था थॾे वारो पेर मीर जो आहे बाबा ओ हिते रखीसि न बाबा ख़ुदा जी वास्ते सरकारी पेरे वठी घुरायो मुंहिंजी इज़त बि बची वेंदी तव्हांजी मुंहिंजे बराइजी वेंदी बाबा कमदार या रोज रोज जी ठठरी छाजी मचाई अथव जॾहिं त असां पहिरां भेटा ॾेई चुका आहियूं अञा बि शक दूर न थियो अथव मीरा शक न असांखे पक्का असांखे उन वीचारे मिसकीन गरीब परूअ खे त ईसायो वियो आहे हा जॾहिं तूं साफ़ आहीं त बोतल खां लवाई छो थो होश कर कमदार होश कर मीर खान सां थो ॻाल्हाई मां रेस जो पालतू चमचो न आहियां जो कूर कूर करे ऐं मां भॻो अचां तेरा भेट जेका थी सा थी चुकी मीरा ही त ॿियो चक्कर तोखे चऊं पिया जॾहिं बिरादरीअ में तोखे 10 चक्कर बि चइबो त तोखे अचणो पवंदो बिरादरी जो थी छाजी बिरादरी कमदार जॾहिं बि न ॻोठ मां का चोरी थिए थी रेस जो सभ खां पहिरीं इल्ज़ाम असां मथां आहे जॾहिं का चोरी फाटे थी न त चोर रेस मिठल जा हारी अजू ऐं जबार था निकिरनि मीरा ॻाल्हि उन्हनि चोरनि जी न आहे असुल में ॻाल्हि हिन चोरीअ जी अथई हिन चोरीअ जी इन चोरी लाइ असां साबिती ॾेई चुका आहियूं हाणे जेकर तव्हां सरकारी पहिरीं वाढे खे घुराए उनखे 2 रुपया खाराए मूं मथां बीहारींदव त मां छा कंदुसि एतिरो बेवकूफ़ न आहियां कमदार जेतिरो तव्हां सम्झो था मीरा तोखे जो शक आहे न हा त छॾ हिन पहिरां भेटीअ खे अचो चितबार ॾेई वञ बस बस तूं छा थो सम्झी त मीर थोरनि ॻाल्हियुनि ते अची क़ुरान खणंदो मीरा जे इतबार नथो ॾी त पोइ असीं कुझु बि करे सघूं था हल हल ओ थाणे जो दरवाज़ो खुलियल अथई जेल असां लाइ नओं नाहे ये लख असांजा लताड़ियल अथई कमदार जेको करणो अथव वञी कयो
चाचा बाजी मैं यूं बनी का बाहर कढ। मैं हूं तो परे आए न कहिड़ो तुंहिंजो नुक़सान थियूं कनि। नुक़सान कन या न कन हिकु त असांखे तव्हांजो मुंहुं ई कोन थो वणे, ॿियो रोज़ रोज़ मेयूं का हेॾे था अचो। ज़मीन रेस मिठल खान जी आहे ऐं तूं उनजो हारी आहीं, ज़मींदार न जो एॾी टाॾर थो ॾेखारी। हाणे तकरीर घणी न कर, कढ मेयूं निकिर तूं। कढां थो कढां तूं हाणे कंध खोले ॿुधी छॾ, आईंदा हेॾे मेयूं न काईंदो कर। छो? जेसीं ताईं तूं मुड़ुस न माराईंदे न तेसीं ताईं तूं कोन सुधरंदे। निकिर कढ मेयूं। वक़्त पर थी रोज़ मेयूं काए थो अचे। जी बाबा। मीर जी इहा मजाल जो रईस मिठल खान जे साम्हूं थो थिए। वो तारे ते इलाही वक्त खां अॼु तव्हांखे चई ऐं थकिजी पियो आहे। उन टिनी भाउरनि जो मथो ख़राब आहे, उन लाइ कुझु कर कयो कुझु बि कोन था अथई। बसि बतारे कहर थी वियो। छा थियो? अचर ऐं नबन जबार खे धकणी किराए थो ॻोठाणा शहर खणायसि। कमदार जल्दी कर, गाड़ी कढ रहा। हाज़ुर बाबा हाज़ुर। यो छा पियो गोली? बाबा सुरमू तो कढा आखिर में छा भाड़ियो बुतोली सड़ंगा चई। इन मर तोखे सुरमू याद आयो? जल्दी कर। हां ॾाढी जल्दी पई अथव। सहे न खाल तो ऐं तो बाबा चोरी वारो अॻियो केस ऐं ही केस हाणे मीर वारनि मथां। अहिड़ो सोगो करीन
जो 5 सालनि जे लाइ त ॻोठ जो मुंहुं न ॾिसी सघनि। वॾा खे तकड़ा आयो, हिकु पटम छुटी न आहे, वरी ॿियो करे विधो आहे। अदा बाबे जी केर बेइज्जती करे ऐं असां चुप करे वियूं, ईअं थी नथो सघे। पुट कहिड़ी हुन मुंहिंजी बेइज्जती कई? तूं एतिरो त चयईं त मैं ज़मीन मां कढी वञ। बाबा तुंहिंजे लाइ भली इहा ॻाल्हि नाहे, पर असां खां इहो बर्दाश्त कोन थींदो त तव्हां सां केरु ॾंद चक ॾे। बस हाणे जेको थियो सो थियो, पुलिस अचण वारी हूंदी, तूं निकिरण जी कर। न अदा, मां तव्हांखे अकेलो छॾे कोन वेंदुसि, मूंखां इहो कोन पुॼंदो तव्हांखे पुलिस वठी वञे ऐं मां वटां लिकंदो। पोइ हीअं था कयूं, सभु हली थाणे ते था वियूं, पोयों घर ख़ाली हुजे, वाह जो ठहंदासीं, माण्हू छा चवंदा? अदा पोइ तव्हां निकिरी वञो। जेसि ताईं मां पुलिस खे हथ न ॾींदुसि न, तेसि ताईं पुलिस जो ज़ोर न टुटंदो। सम्झंदा कयो मुंहिंजी ॻाल्हि खे। पर अदा जहिड़े में तव्हां त कोन हो। मां हुजां या न हुजां, अॻ में नालो मुंहिंजो लिखाईंदा। हू सम्झनि था त मीर अंदर वियो त पोयां वावर ई न थींदनि, पर हुननि वाइड़नि खे कहिड़ी ख़बर त मां अंदर वियां थो त अञा बि वधीक मज़बूत थी वञा थो। पर अदा बस अचर हाणे ॻाल्हियुनि खे छॾ, तूं निकिरण जी कर। मिठल केॾी महिल बि पुलिस जी मोबाइल मोकिले सघे थो। जीअं तव्हांजी मर्ज़ी अदा। मुंहिंजी मर्ज़ी इहा आहे त फ़िलहाल को बि नओं फॾो खड़ो न कजाए, जेसि ताईं निकिरी अचो। हे जेके अथई न माण्हू, इन्हनि जे चवण ते न लॻजाए, न ई कन ॾिजाए। छो तकलीफ़ कयो सूबेदार साहब? ॿिया पोइ कयो हा त मां पाण ई पहुची वञा। आचार्य न बन किथे आहिनि? सूबेदार मां हाज़िर आहियां। आचार्य किथे आहे? छो असां ॿई न आहियूं छा? आचार्य ते बि एफआईआर दाख़िल थियल आहे। आचर घर कोन्हे, फ़िलहाल असां ॿिन्ही खे वॾे घर वठी हल। आचार्य खे बि हाज़िर कर, न त मूंखे घर जी तलाशी। बस वॾेरे जे उछलाल टुकरनि ते एतिरी आकड़ न कर, सुभाणे पछताइणो पवई। इंस्पेक्टर दाऊद खे तो धमकी नी? धमकी नथो ॾियां, तोखे धमकी नथो ॾियां, सच थो चवां। कई इंस्पेक्टर आया, कई इंस्पेक्टर विया, मीर अॼु बि कायम ऐं दायम तुंहिंजे साम्हूं बीठो आहे। हलो हलो। अमरा जी ख़बर ॾियो। अमरा बिल्कुलु सही आहे बोतार। असां पंहिंजे अमरा जो प्लान ज़रूर वठंदासीं। त पोइ तव्हांखे रोकियो कयां? पर पोइ बि असांखे तव्हांजी मदद जी ज़रूरत पवंदी बोतार। बाबा मां त तव्हां सां गॾु आहियां, हूअं बि मीर ॾे मुंहिंजा कई वहिंवार रहियल आहिनि। बोताल मुबारक आहे। अंदर ख़ैर त आहे? बोताल पुलिस आई, मीर न बन खंबे खणी वई। आचर की बाबा। ओए तेरे खीस कमदार, सुठो थियो। बोताल सुठो थियो, बाजो थियो। अजू अजू आचर अकेलो अथव, तव्हां आचर जी सार लहो, मां थाणे ते वञी मीर जी ऐं नबन जी सार थो लहां। बोतार मीर खे त वॾे घरो मार आण न। 2 रुपया घणा ख़र्च करे बि सुभाणे साईं चालान कराए कयांसि तो सेंटर हवाले, पोइ त भले वते हाज़िरियूं खाईंदो। बाक़ी आचर जो बिलो असां पाण कयूं था। तव्हां रुगो मीर खे कयो सेंटर हवाले, त मां पाण थो कयां आचार्य खे अस्पताल हवाले।